नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन के खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन जेका तव्हांखे ज़रूर इहा मालूमात पसंद ईंदी, पर उन खां अॻु में जेकॾहिं अवां असांजे चैनल के सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। त प्यारा दोस्तों, जेका मालूमात खणी आयो आहियां सो ही आहे त नज़र खे तेज़ करण वारियूं उहे 4 शयूं, 4 चीज़ूं जिन जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदुसि। उहे 4 चीज़ूं जेकॾहिं असां उन्हनि चइनी ते अमल कयूं त असांजो नज़र तेज़ थी वेंदो ऐं नज़र खे तेज़ करण जे लाइ बहितरीन नुस्ख़ा आहिनि। जेकॾहिं असां तव्हां अमल कंदासीं त यकीनन असां तव्हां सभिनी जे नज़र में तेज़ी अची वेंदी। पहिरीं नंबर ते क़िबले जी तरफ़ मुंहुं करे वेहण सां नज़र तेज़ थिए थो ऐं ॿिए नंबर ते राति जो सुम्हण वक़्तु अखियुनि में सुरमो लॻाइण सां बि नज़र तेज़ थिए थो ऐं 3 नंबर ते सावक जी तरफ़ ॾिसण सां बि नज़र तेज़ थिए थो ऐं 4थे नंबर ते लिबास साफ़ सुथरो रखण सां बि नज़र तेज़ थिए थो। त प्यारा दोस्तों, इहे 4 जेके सो चीज़ूं हुयूं, जेकॾहिं असां इन ते अमल कंदासीं त नज़र में तेज़ी ईंदी ऐं अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में तव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।